नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। डेर की मां ख़बर शामिल कंदासूं त डेर की धरती धणी तहरीक के चेयरमैन कादर चांडियो ऐं संदसि साथियुनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ डेर की में धरती धणी तहरीक तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। धरती धणी तहरीक के चेयरमैन कादर चांडियो, मरकज़ तर्जुमान जावेद लाशारी ऐं ज़िले जामशोर के सदर वहीद अबड़ो की गिरफ़्तारी ख़िलाफ़ धरती धणी तहरीक तरफ़ां शहर खां एहतिजाजी रैली कढी। कादर चांडियो जी आज़ादी लाइ नारेबाज़ी करण बाद डेर की प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त कादर चांडियो समाज जे बुराइनि ऐं कामूरनि करप्शन ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो, जंहिंजे ॾोह में मथां साथियुनि सिधो बिना जाइज़ कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजे जेतिरी मुज़ाहमत कजे सा घटि आहे। अॻवाननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त धरती धणी तहरीक जे चेयरमैन कादर चांडियो, जावेद लाशारी वही दबड़ो ते दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे खेनि आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज तहरीक जारी रखी वेंदी। रिपोर्टर मोहम्मद मुरीद चाचर, साहिब न्यूज़, घोटकी।